सांगड़ जी रहवासण मसमात सभागी पारां पंहिंजी धीअ जी बाज़ियाबीअ जे लाइ प्रेस क्लब ॿाहिरां पंहिंजे मासूम पुट सां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन मां खे ॿुधाईंदो त हिन वक़्तु हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां मां मौजूदु आहियां, जिते सांगड़ जी रहवासण मसमात सभागी जेका आहे उहा पहुती आहे, जंहिंजो इहो इल्ज़ामु आहे त संदसि न्याणी जेका आहे उहा केतिरनि ॾींहंनि खां जेका आहे उहा अगवा थियल आहे, पर खेनि संदसि अञा ताईं को पतो न आहे पइजी सघियो। वधीक असां हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हिन जो छा चवणु आहे। तव्हां इहो ॿुधाइजो त केतिरनि ॾींहंनि खां इहे अव्हांजी न्याणी गुम आहे। 7 जनवरी ते मुझी न्याणी अगवा कई है। अली गुलाम, सद्दाम, मोहम्मद मंसूर और सजाद घर अंदर पिस्टल जा वार करे मुझी न्याणी के अगवा करायो। पो मु थाने ते वई आ त एसएटीओ खैरपुर जो जाहिद खंबो उन मुके चो शिगिल बुछड़ी खणी आई आ। यो कानून ना जो औरत सा एसएटीओ ये गलाए। मुझे को इंसाफ कोन थियो। एसपी वट वई आ, पो एफआईआर कटी 5 माणन ते, पर एकड़ो माणू इन टाइम ताई न बधो। मुझे बच्चो इन टाइम ताई जाहिर ना है। 6 क्लास जी शागिर्दियाणी ही बेफारम है, ही पोटू तस 6 क्लास जी शादी 13 साल उम्र तस, शादी करे सके थी। चंदा तुझी शौक सा वही है, वनी शादी कई पो अदालत कोर्ट में पेश थे न। इन टाइम ताई मुझो बच्चो मारे छडियो, अले गुम करे छडियो, जाहिर ना है। अज इते हैदराबाद रसी आ, सुभाण वजीर आला हाउस ते विंदस। मुझी मुराद अली शाह के अपील है, मुझो नोटिस वटे, मुझो बच्चो पेश करे, मुझो बच्चो मुके ॾियारे। मुझी दी पढ़ाई गुम थी थे, पेपर हलन पियो, बेवा औरत इन बिन बचन के सवाइ केर कोनी अदा। मुझे इंसाफ कयो। मुझी अपील मते दियो आला त्यारन के, मुझी अपील है, मुझो बच्चो मुके मिलाए न दा। घणा ॾींहं थिया आहिनि? अदा महीनो थियण वारो है। ज़ालिमन अले केॾा मारे छॾी, अले गुम करे छॾियूं। मुझी जी स्कूल जी पढ़ाई वई, मुझा 2 ॿार न, मुझी जोड़ी टुटी है, मुझो बच्चो मुके मिले अदा। उ बासर मुके धमकियूं ॾींदा, तुंहिंजो अञा पुट अगवा कंदासीं। मोहम्मद मंसूर जेको ज़मानतुनि जे पुठियां आहे, ज़मानत खिपरे मां जज रद्द कई है। पो पेस भी उनके कोन बधो, पैसा वठियो सांगड़ जी पुलिस। गरीबन जो इंसाफ ना है। मां बुख हड़ताल ते महीनो थियो, मूं मानी कोन खाधी है। मुझे घर जी चुल्ह कोन भरी है। मुझे गुलन जड़ो बच्चो गुम है था। मां रातों गीत रोडन ते रुला भी हैदराबाद में, मुके इंसाफ मिले। सुभाण मां कराची वजीर आला हाउस ते वनी वेही रहंदसि जेस तक मुझो नोटिस न वरतई। मुझी परवीन के बाजियाब न कराई। मुके उन सां तव्हांजी ज़ाती दुश्मनी हुई छा? दुश्मनी को नहीं। मुझी वालदा गुज़ारे वई। जनाज़ो पियो ते रांद कंदे छोकरी के ॾिसी वयूं मायूं, रातियो वेठियूं हुयूं। बस कलाक ब गुज़रा, रात जा 2 थिया त उन जा वारस अची मुझी नंढड़ी के अगवा करे विया। का दुश्मनी को नहीं, बस ईअं अलाए कहिड़नि चक्करनि में मुंहिंजो बच्चो गुम करे विया आहिनि। मूंखे धमकियूं था ॾियनि, छोकिरी शादी करे छॾी है, हीअं करे शादी कई है, निकाह नामू ज़ाहिर कनून मुले खे ॿधी अचनि। नोटिस वठे वज़ीर त 13 साल जी छोकिरी शादी करे सघे थी। अॼु अदालत मां त माइट शादी कराए थो त उन लाइ एक्शन खयो थो वञे। मुंहिंजी बच्ची 13 साल जी 6 क्लास जी शागिर्दियाणी है, हू ॿार है, उनखे बरगलाए छॾियो हूंदो, को बि बयान ॾेई सघे थी। पर मुंहिंजी हाई कोर्ट खे अपील आहे त मुंहिंजो बच्चो मूंखे बाज़ियाब कराए ॾिनो, मुंहिंजो बच्चो मूंखे मिले। जी अवां हिनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिनजो चवणु आहे त असांजी जेका न्याणी आहे उहा फौरी तौर ते जेका आहे उहा बाज़ियाब कराई वञे, ऐं जेके बि हिन में मुलविस आहिनि उन्हनि खे जेको आहे कानून जे कटे पवंदो वञे। संदसि मां इहो बि मुतालबो कयो आहे, इहो बि चिता ॾींदे चयो आहे त जेकॾहिं मुंहिंजी धीउ वापसि न करे वई त मां मजबूरन जेको आहे वज़ीर आला हाउस जे ॿाहिरां बि एहतिजाज मुज़ाहिरो कंदसि। कैमरामैन नियाज़ मल्ला सां गॾु साकिब कुबर, SS न्यूज़, हैदराबाद।